पाकिस्तान पारां ईरान अमरीका जंगबंदी लाइ थियल अॻिभराई ते चीन खे एतमाद में वठण जो फ़ैसिलो कयो आहे। ज़रियनि मौसूल पाकिस्तान तरफ़ां दोस्त मुल्क चीन खे हिन वक़्त ताईं थियल अॻिभराई ते एतमाद में वठण जो फ़ैसिलो कयो वियो। ज़रियनि मौसूल वज़ीर आज़म जी हिदायत ते नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार अॼु बीजिंग वेंदो। अवां खे ॿुधाईं पिया त इसहाक़ डार चीनी क़यादत खे पाकिस्तान जे टियाकड़ी वारनि कोशिशुनि ते एतमाद में वठंदो। पाकिस्तान पारां ईरान अमरीका जंगबंदी लाइ थियल अॻिभराई ते चीन खे एतमाद में वठण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ज़रियनि मौजूब पाकिस्तान तरफ़ां दोस्त मुल्क चीन खे हिन वक़्त ताईं थियल अॻिभराई ते एतमाद में वठण जो फ़ैसिलो कयो वियो। ज़रियनि मौजूब वज़ीर आज़म जी हिदायत ते नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार अॼु बीजिंग वेंदो। इसहाक़ डार चीनी क़यादत खे पाकिस्तान जी टियाकड़ी वारनि कोशिशुनि ते एतमाद में वठंदो। पाकिस्तान पारां ईरान अमरीका जंगबंदी लाइ थियल अॻिभराई ते चीन खे एतमाद में वठण जो फ़ैसिलो कयो आहे। ज़रियनि मौजूब वज़ीर आज़म जी हिदायत ते नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार अॼु बीजिंग वेंदो। इसहाक़ डार चीनी क़यादत खे पाकिस्तान जे टियाकड़ी वारनि कोशिशुनि ते एतमाद में वठंदो।